अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है अल्लाह ताला जे फज़लो करम सां खैरो खैरियत सां हूंदो ऐं पंहिंजनि मोहबत करण वारनि सां गॾु ज़िंदगीअ खे भरपूर तरीक़े सां गुज़ारे रहिया हूंदो। त दोस्तों, केॾी न दिलचस्प ऐं मज़ेदार ॻाल्हि आहे त असांजी बॉडी, असांजो जिस्म टेम्पररी आहे ऐं नंढपण खां जवान थिए थो, जवानी खां पोड़ो थिए थो ऐं पोड़े खां पोइ फना थी थो वञे। तंहिंजे बावजूदि बि असां पंहिंजी ज़िंदगियुनि में हिन बॉडी ते केतिरी महिनत कयूं था, ख़ूबसूरत नज़र अचण लाइ बहितरीन खां बहितरीन कपिड़ा पाइण जी कोशिश कयूं था ऐं बहितरीन खां बहितरीन शैम्पू, साबुण, परफ्यूम्स इस्तेमालु कयूं था ताकी असां ख़ूबसूरत ऐं ख़ुशनुमा नज़र अचूं। ऐं बहितरीन ॻाल्हि आहे, ईअं करणु बि खपे। ऐं रोज़मर्रा जी ज़िंदगी में पंहिंजी बॉडी खे, पंहिंजे जिस्म खे तरो ताज़ा रखण लाइ, सिहतमंद रखण लाइ सुठियूं खां सुठियूं ग़िज़ाऊं बि खाऊं था। त दोस्तों, इन जे बरअक्स असां कॾहिं बि न सोचियो आहे त असांजी बॉडी जे अंदरि, असांजे जिस्म जे अंदरि हिकिड़ी प्योर सोल बि रहे थी, जंहिंखे बि ज़रूरत आहे ग़िज़ा जी, जंहिंखे बि ज़रूरत आहे मेकओवर जी, पर असां ओॾांहुं कॾहिं ध्यानु न ॾियो। दोस्तों, अॼु ॻाल्हि कंदासीं त असां पंहिंजी रूह खे कीअं ताज़ो तवानो रखे सघूं था ऐं कहिड़ियूं रूह जूं ग़िज़ाऊं आहिनि जेके रूह खे मिलंदियूं त रूह ताज़ो तवाना बि रहंदी, ख़ूबसूरत बि रहंदी ऐं उन में उहे मोहबतूं, उहे सचायूं, उहे कुर्बतूं, उहे सभु फीलिंग्स ईंदियूं। ऐं दोस्तों, हिकिड़ी वॾी मज़े जी ॻाल्हि आहे त असांजो जेकॾहिं अंदरु ख़ुशि आहे ऐं असांजो जेकॾहिं अंदरु साफ़ु आहे त असां फिज़िकली बि वधीक ख़ूबसूरत नज़र ईंदासीं ऐं मज़बूत नज़र ईंदासीं ऐं ख़ुशि नज़र ईंदासीं ऐं मोहबत करण वारा नज़र ईंदासीं। रूह जी ग़िज़ा आहे अल्लाह ताला जो ज़िक्र, मुंहिंजे काइनात जे मालिक जो ज़िक्र, जंहिं पूरी काइनात खे ठाहियो आहे, सॼी काइनात खे हलाए थो, उन मुंहिंजे मालिक अल्लाह जो ज़िक्र। जॾहिं असां अल्लाह ताला जो ज़िक्र कयूं था त असांजी रूह ताज़ो तवानो थिए थी। त असांखे खपे त अल्लाह ताला जो हर वक़्तु ज़िक्र कंदा रहियूं ताकी असांजी रूहुनि खे सुकून मिले, कि असांजो अंदरु साफ़ु थिए, ताकी असांजो अंदरु ख़ूबसूरत थिए, ताकी असांजे अंदर में पीस अचे। जॾहिं असांजो अंदरु साफ़ु हूंदो, जॾहिं असांजे अंदर में ख़ुशियूं हूंदियूं, जॾहिं असांजे अंदर में ख़ूबसूरती हूंदी, जॾहिं असांजो अंदरु मज़बूत हूंदो, तॾहिं ई असां ॿाहिरां बि मज़बूत हूंदासीं, ख़ूबसूरत हूंदासीं ऐं असां में उहे सभई ख़ासियतूं नज़र ईंदियूं। त दोस्तों, तमामु ज़रूरी आहे त पंहिंजी रूहुनि खे बि ताज़ो रखो, पंहिंजे जिस्म खे बि ताज़ो रखो, ॿिन्ही तरफ़ ध्यानु ॾियो ताकी तव्हांजी ज़िंदगियुनि में मज़ो अचणु शुरू थिए। त दोस्तों, वरी मिलंदासीं कंहिं ॿिए ॾींहं ते कंहिं नए टॉपिक सां। दोस्तों, पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो, मोहबतुनि सां रहिजो, शफ़क़तुनि सां रहिजो, रहमतुनि सां रहिजो ऐं पंहिंजो ऐं पंहिंजे इर्द गिर्द जे माण्हुनि जो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। ऐं दोस्तों, दरख़्वास्त आहे त हिन मैसेज खे शेयर कंदा हलो ताकी ॿियनि दोस्तनि ताईं बि इहे सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं पहुचनि ऐं सभिनी खे फ़ाइदो थिए। इंशाअल्लाह ताला मूंखे बि इन ॻाल्हियुनि मां फ़ाइदो थींदो ऐं तव्हांखे बि फ़ाइदो थींदो। त दोस्तों, वरी मुलाक़ात थींदी, तेसिताईं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।